अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ यहाँ सायरा ज़मीर सबका में एक नज़र खास खबरों ते। पनवाकिल वेझो हालेजवी में जुनूनी शख्स 11 घर भातियन के कोही कत्ल करे छड़ियो। जवाबदार वहाब इंडर ज़ाल 4 धीअरुनि पुट नोह ऐं 3 पोटन के छुरियन जा वार करे कत्ल कयो। मक़तूलन जा लाश अस्पताल मुंतकिल। इलाइके में दहकाव पखड़जी वियो। रहवासियुनि जो चवणु आहे त जवाबदार कुछ साल अॻु पंहिंजे भाउ खे बि क़त्ल कयो हो। पनवाकिल पुलिस कार्रवाई करे जवाबदार वहाब इंडर के 3 पुटन समेत गिरफ्तार करे वरितो। जवाबदार घर भातियन के कत्ल करण जो एतराफ़ करे वरितो। पुलिस जवाबदार के ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। एसएसपी सखर इरफान समो चयो आहे त जवाबदार के आदिलपुर मां गिरफ्तार कयो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पनवाकिल वाक़े जो नोटिस वरितो। सखर इंतज़ामिया खां रिपोर्ट तलब। मुराद अली शाह चयो आहे त पुलिस जवाबदार खे गिरफ्तार कयो आहे, पर वाक़े जी घण रुखी जांच कई वञे। सिंध हाई कोर्ट आमदनी का वधीक असासन वारी रेफरेंस में पीपी अगवान शर्जील मेमन जो नालो ईसीएल में शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत शर्जील मेमन जी अबूरी ज़मानत में भी बाद करे छॾी। शर्जील मेमन के 40 लाख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। चक जे ॻोठ अलाहाबाद जागीराणी में ज़मीन जे तकरार तां हथियार बदन जी फायरिंग। नौजवान लाल ॾिनो जागीराणी क़त्ल।